पर 40 लख cek udah lekui. Sudah pado, tak apa tu gudo. और इस सोचे तब फिर कौन सी तो था Nanti dah. Cek udah lekui. Sudah pado, tak apa tu gudo. और इस सोचे तब फिर कौन सी तो था जे तहां बिनन को नाटक कयो त तहां के मौत दिनुस Adi, cek kata 40 na. 50 को 50. दरिया खान तो के मुझे मारने जा 5 लाख है ना पर बात तो के 50 लाख तो ना दरिया खान के मारने ला ही आए मुझो विजिटिंग कार्ड इन ते कोड भी मुझो आए आइन फोन नंबर भी मुझो जॾहिं मुझी जरूरत पवे त मूंखे घुराइजो मां हरदम तव्हांजे लाइ हाज़िर आहियां का
बेगा ठेकेदार ॾिसण में नओं थो लॻे। हाँ शामिर खान शायद कुछ महीना थिया अथसि जो ठीको खयो अथसि। अहिड़ो कंधार आहे छा जो असांजी इजाज़त खां सवाइ ठीको मिलियो अथसि? ख़बर न आहे नंढा रेस, मूं बि ॿुधो त नओं ठेकेदार आयो आहे, मूं अॼु ॾिठो आहे। अच बेगा ॾिसूं त कहिड़े बाग़ जी मूरी आहे। जी फरमायो। फरमाइण जा सका बेअदब गुस्ताख न सलाम न दुआ। अरे कंहिंजी इजाज़त सां पियो कमु करी? छा मतिलब आहे? ही मूं लीज ते खयो आहे, मूंखे सरकार इजाज़त ॾिनी आहे। हिन इलाइक़े जी वॾी सरकार असीं आहियूं। अड़े जबल असांजी अपन ॾाढनि जा आहिनि। निकिरी वञे तूं न त लूलू लंगड़ो बणाए घर छुड़ाए छॾींदोसि। दादागिरी छा? दादागिरी कंहिंखे थो चवीं? चोरी ॿियो वरी सीना ज़ोरी। बंदि कर कम ही। न रेस जहिड़ो न कर। तो जण वात करण खे चङी तरह मां सुञाणां थो। हल तां न त पुलिस घुराईंदो में भॼण जा न मिलंदई। बकवास बंदि कर। खबरदार ठेकेदार, ई सरदार शाह ज़मान खान जो भाटियो अथई। हथ हेठि कर न त ज़िंदगीअ ते हथ खणो पवंदुई। अदा जावेद तू भेनरनि वारो हूंदी। मुंहिंजा भाउ मूंखे ॻोल्हण पिया ऐं नेठि मूं ते पहुची वेंदा। तोखे त उहे माण्हू बि ॻोल्हींदा हूंदा जिन वटां तूं भॻी आई। जेकॾहिं उहे अॻु में हिते पहुची विया पोइ त हू असांखे बि मारींदा। अल्लाह न कंदो जो ईअं थींदो। जावेद वाई त सोली कंदा। ठीकु आहे, जेकॾहिं अव्हां जी जान खे ख़तरो आहे न त मां वञा थी। किथे न किथे त पहुची वेंदसि। न आलिया, तो वांगुरु अहिड़ा ॾींहं मां बि ॾिसी आई आहियां, पर मां तोखे अकेलो वञणु कोन ॾींदसि। मूंखे क़दुरु आहे तुंहिंजी तकलीफ़ुनि जो। महिरबानी भेण, पर मां अव्हां खे ख़तरे में नथी विझणु चाहियां। ठीकु आहे आलिया, तूं हिते ई रह। अलाह तोखे को न को रस्तो ज़रूरु ॾेखारींदो। महिरबानी अदा, अलाह कंदो तूं ॾुखियो ॾींहुं कोन ॾिसंदी अदा। आलिया, अॼु खां वठी तूं मुंहिंजी भेण आई ऐं हिते आराम सां रहो। इहो रोअण धोअण छॾे ॾे, रब ते भरोसो रख। अलाह कंदो त हिकु न हिकु ॾींहुं तूं पंहिंजे माइटनि सां ज़रूरु मिलंदी। इहो अव्हां जो एहसान मां सॼी उम्र न विसारींदसि भेण। भेण, इहो एहसान न असांजे मथां फर्ज़ आहे। बेगा ॿुधो अथमि त अॼुकल्ह तूं शमीर खान खे ॾाढा शराब जा पेक ठाहे थो पीआरी। सरदार साईं, मां नौकर माण्हू आहियां ऐं शामिर खान अव्हां जी रत आहे, हुनजी बि नौकरी ॾींदो आहियां। बेगा मां इहो नथो चवां त तूं हुनजी नौकरी न ॾे, पर घटि में घटि तुंहिंजे हूंदे शमीर खान पी वारा पेर खणे इहो मुनासिब न आहे। सरदार साईं, जंहिंखे अव्हां न रोके सघिया उनजी औलाद खे मां कीअं रोके सघंदुसि? असांजे खानदान में अहिड़ो कुत्थो कम कंहिं बि कोन कयो आहे जहिड़ो हिननि ॿिन्ही पीउ पुटनि कयो आहे। पाण ई पीउ वांगुरु मुंहुं भित सां लॻंदुसि। तुंहिंजा बि ग्रेफ्ट मशीन जो पंथा आहे, उते का मज़दूरनि सां अणबण थी पई आहे।
न सरदार अहिड़ी त का बि ॻाल्हि कान्हे। अच्छा चवो त शामिर मूंसां कूड़ ॻाल्हाए वियो, कोन सुधरंदो, कोन ईंदो। हा पी वांगुरु रही सही मिल्कियत तीन वाल करे, पोइ जहिड़ो सुधरियो तहिड़ो न सुधरियो। सरदार साईं, इन किसे खे तव्हां खां वधीक ॿियो केरु सम्झंदो? उते समझो त हिते जी सुख जो साह खणंदासीं, पर दरिया खान त हिते बि जीअण नथो ॾे असांखे। तूं फिक्र न कर शमू, मां दरिया खान खे अहिड़ो सबक सेखारींदुसि जो सॼी ज़िंदगी यादि कंदो। अदी तूं हुनखे छा कंदीअ? दरिया खान कारो नांग आहे, नांग। जंहिंसां वेर विझे हुनखे मारे या पाण मरे। त पोइ छा कयूं? कीअं इन कारे नांग मां जान छॾायूं? मूंखे त का ॻाल्हि सम्झ में ई कान थी अचे। जेके पैसा दरिया खान ॾिना हुआ से त ख़तम थी विया, बाक़ी ज़िंदगी कीअं गुज़ारियूं? हिकु त मूंखे आलिया जी परेशानी आहे, अलाए केॾांहुं गुम थी वई आहे। अलाह ख़ैर करे जे पुलिस जी हथ अची वई न त पोइ बाक़ी 50 लख पाण वारा पुलिस खाई वेंदी। तूं आलिया खे ॻोल्ह त सही, दरगाहुनि ते, पसंदि जे अॾे ते, अस्पतालुनि में। आलिया आहे त हिन शहर में। अदी ही को शहर नंढो कोन्हे, जेकॾहिं कंहिं घर में वञी लिकी वेठी त कॾहिं वत कोन ईंदी। हाणे घर में अणवाक़ुफ़ औरत खे केरु रखंदो? हा जेकॾहिं गुंडे जे वर चढ़ी वई न, पोइ त विका। अॼु 16 ॾींहं दिलदार जे अंजाम खे जांच त करे अच, दिलदार कम कयो या न? रेस इतला इहो आहे त दिलदार काफ़ी ॾींहंनि खां वठी गुम आहे। पैसा खणी भॼी वियो छा? रेस केॾांहुं ईंदो? मां खेसि ज़मीन जे पाताल मां कढी ईंदोसांसि। ऐं दिलावर जी कहिड़ी ख़बर आहे? रेस दिलावर अञा थोरी ॻोठ में आहे। जानू मूंखे लॻे थो त इहो छोरो दिलदार पैसा खणी भॼी वियो। रेस दिलदार आहे त वाइदे जो पको। जानू वञी जांच त करे अच, जेकॾहिं दिलावर खे ॻोठ में ॾिसी त पोइ इन दिलदार खां लख रुपयो वापसि वठी अच, ऐं जेकॾहिं टाल मटोल करे त पोइ मथो फाड़े अच। ईअं ई थींदो रेस। बहादुर खान कहिड़नि खफ़नि में आई? बाबा साईं कहिड़ा ख़फ़ा हूंदा? बहादुर खान अॼुकल्ह तूं ऐं जानू ॾाढा गहरा थी विया आहियो। किथे अञा ताईं ससुईअ जे चकर में त नाही? न बाबा साईं, दुनिया में छोकिरियूं खुटियूं आहिनि छा, छो मां अञा ताईं ससुई जे पोयां हूंदुसि। सच थो चवीं? साहो सदको कयईं वॾा रेस, 100 सैकड़ो नंढो रेस कूड़ पियो ॻाल्हाए। ही त ससुई जे चकर में मूं जहिड़े चोभन खे विसारे छॾियो अथई। गुलाबी सच थो चवे? न बाबा साईं, गुलाबी 100 सैकड़ो कूड़ पियो ॻाल्हाए। नंढड़ो ॿार ऐं गुलाबी कूड़ न ॻाल्हाईंदा। बहादुर खान ससुई तुंहिंजे नसीब में ई कान्हे। सुठो अथई त उनखे विसारे छॾ। बाबा साईं कोशिश त ॾाढी थो कयां, पर छा कयां, ससुई विसरे ई कान। गुलाबी हल ताली बनी था चकर ॾेई अचो। बहादुर त अलाए कहिड़ी मिटीअ मां पैदा थियो, हुन ते का
मूंखे त इहे सभु कान थी करे। आलिया तोखे कुछ याद आयो? अदा जावेद मूंखां कुछ भी नहीं विसरियो, बस गोठ जो नालो याद नथो अचे। भला ताने गोठे में को वडेरो तो उन नालो याद थई? हाँ, सरदार शाहजमान नालो आहे उन जो। छाची? सरदार शाहजमान? हाँ, सरदार शाहजमान ही असांजो वडेरो आहे। छा तू हाशिमा के सुञाणी थी? हाँ हाँ। जावेद तू आलिया के सुञाणी वियो आहीं? हाशिमा ऐं खादिम उहे ॿ फरिश्ता आहिनि जे तोखे शमू ज़ालिम जे कैद मां आज़ाद करायो। छा? शमा के भी शमू कैद कयो? छा तू शमू के सुञाणी थी? हाँ हाँ, मां भी तो हुन जी कैद में हुयसि न। हाँ, तोखे शमू कैद कयो हुयो? हाँ, शमू रेस दरिया खाने जे चवण ते मूंखे ज़ोरी ज़ाल बनायो हो। जावेद अगे इहो ज़ालिम शमू असांजी तलाश में आहे। हिनजी नौबत ई न ईंदी। अदी तू मूंखे हाशिम ऐं खादिम जो फोन नंबर ॾे। अदा मूंखे उन जो नंबर याद नाहे। तो पोइ ठीकु आहे, सरदार शाहजमान जो हिन शहर में भी बंगलो आहे, मां हुनखे इतला ॾियां थो। न अदा जावेद न, मूंखे कीअं बि करे हींअर जो हींअर ई सरदार शाहजमान वटि पहुचायो। तुंहिंजो ॿाहिरि निकिरणु ठीकु न आहे। शमू तोखे पहिरीं कुतनि वांगुरु ॻोल्हींदो हूंदो। अदी कुछ ॾींहं त असां वटि रही पओ। न अदी, मूंखे माइटनि जी सिक लॻी आहे, मूंखे सरदार वटि पहुचायो। अदी त पोइ ठीकु आहे, तव्हां तयारु थी वठो त मां सरदार शाहजमान वटि तव्हांखे छॾे थो अचां। खबरदार, मुझे रास्ते न रोकियो। न को मुझी ताज़ा दोस्ती आहे न दुश्मनी आहे, लेकिन मुझे रास्ते ता हटी वञो। जानू तोसां असांजी गहरी दोस्ती बि आहे ऐं दुश्मनी बि आहे। अरे तव्हां आहियो केरु? दिलदार जो हुकुम आहे त जानू खे मारे मारे अधमो करे छॾिजोसि। क्यों ही जानो, दिलदार गद्दार ना है, पर 50,000 वापस न तो करण चाहे। इन्हें जो मतलब है त दिलावर अञा गोठ में घुमे पियो। हाँ जानू, दिलावर असां गॾु ॾाढो आहे, पर तूं नाही। अरे हिन खे ॾिसो छा था, तव्हांजो चाचे पुटु आहे, वठोसि। हाणे किथे था थो? हल रे। अरे हाणे जानू बहादुर खाने खे ॿुधाई दो त दिलदार ऐं माण्हुनि मूंखे ॾाढी मार कढी आहे। ऐं बहादुर जी इन दिलदार ते हिकु ई कावड़ वधी वेंदी आहे। इनखे ख़बर ई नाहे त असीं दिलावर जा साथी आहियूं। ईअं बहादुर जी कावड़ अञा पाण दिलदार ते वधंदी।
हलो ताली सां दिलावर खे ॿुधायूं हलो लगे तो रेस हिन दुनिया में वयो रेस ओ रेस आही प्यालो करे वई रे छा है छा गाला रेस तू सही मानू नहीं अचो तई मुंह नीरा थई पेर अड़ी बिगा हू त ॾिस हा रेस ॾिठुम केडी न हसीन आहे रेस हसीन त आहे पर खतरनाक भी अथई अगे ही बुक थियला मतलब त मंगणो थियल अथस या न रेस अञा सिर्फ दिलनि जी मटासटा थी आहे न बेगान न के मां जे पुट खे ताक़त ई न आहे जो शमीर खान जी तकियल शइ ते आंगुर रखे के में एतिरो दम ई न आहे दिलावर में एतिरो दम आहे वडेरा जो तोखे आंगुरनि ते नचाए सघे थो केरु आहे दिलावर कॾहिं मिली वियो त तोखे ॾेखारे छॾींदुसि